अस्सलाम दोस्तों, वेलकम टू द वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चवंदो। दोस्तों मौसम जेको तव्हां चेक करे सघो था, बारिश जो सिलसिलो जेको ख़त्म थी वियो, वरी बि जेको आहे स्टार्ट थी वियो आहे। फ़िलहाल जेको आहे त मां छबर जी कटिंग करे रहियो आहियां। बारिश जेको आहे शदीद अचे थी पई। पहिरें बि जेको आहे मींहुं वसी वियो आहे, वरी बि जेको आहे त बारिश अचे थी पई। हल फैज़ान चिक 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 हेॾो कोन थींदे, हेॾो हली होॾो गाह जेको आहे पिसियल आहे। थोरो जेको आहे ज़ोर लॻाइणो थो पियो। हू नॉर्मल जेको आहे कटिजी वेंदो आहे, पर छबर बि जेको आहे थोरी वॾी थी वई आहे, इन करे बि जेको आहे ज़ोर लॻाइणी थी पई। नंढो हूंदो आहे त आराम सां थी वेंदी आहे। साम्हूं जेको आहे तेज़ बरसाति ईंदी पई आहे। उमेद आहे त लाड़ो करे वेंदी। ॿ टे ॾींहं जेको आहे लॻातार थी आहे। ॾखिण साइड में बि जेको आहे झुड़ आहिनि, ऐं जेको आहे ओभर साइड में बि जेको आहे बरसाति अचे थी पई। सुबुह जो जेको आहे तेज़ हुयो। साम्हूं बि जेको आहे ककर उभरनि था पिया। मशीन जेको आहे पुसे खां बाद जेको आहे ख़राब थी वई आहे। थोरी जेको आहे ज़ोर लॻाए थी पई, पर जेको आहे मौसम सुठो आहे। जेको आहे कटण में जेको आहे मज़ो ईंदो पियो आहे। थकावट जेका आहे न थींदी पई आहे। जेको आहे हल्की हल्की बरसाति जेको आहे स्टार्ट थी चुकी आहे। कटिंग जेका आहे हेॾां बि थी वई आहे, हे बि थी वई आहे। अनार जो बूटो आहे, गुल वग़ैरह जेको आहे झड़ी बीठो आहे। बाक़ी छबर जी कटिंग जेको आहे हीअ साइड जेको आहे रहिजी वई आहे, छो जो हिन पासे जेको आहे पाणी बीठो आहे। हीअ थोरी सुकल हुई जेको आहे कटे वरिती हुई, पर व्लॉग में जेको आहे आइज़ा अची वई आहे। आइज़ा आइज़ा हलो कर हलो। चैनल के सब्सक्राइब कयो, वीडियो के लाइक कयो, करना चाहिए सब्सक्राइब कयो कर। सब्सक्राइब करो भी। सुकल को नहीं काली थी। ओ सुनो वजू थी, ओ सुनो वजू थी, सुनो आ गया। बढ़िया 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 बढ़िया। पुजी हुई पुजी हुई पुजी हुई पुजी हुई। उठी मेरे उठी मेरे उठी मेरे उठी मेरे। ओ या अरे पकड़ 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 ada cumina 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 sat latan lat cumina latan na cumina cumina ganto akhirnya sana 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 सॼो रुले बीठो आहे जो। ओ यो थी पुजी वई, यो थी पुजी वई, यो थी पुजी वई। कमाल थी वियो, कमाल थी वियो, कमाल। मिठो मिठो वरी चढ़ंदो पियो। ओह चओ साईं कहिड़ी तकलीफ़ हुई? जेको आहे सॼो ॾींहुं जेको आहे बरसाति रही आहे। हाणे बि जेका आहे फुड़ी फुड़ी किरे थी पई। ऐं ॾिसी सघो था फैज़ान जी पुठी ते जेको आहे फुड़ी किरनि थियूं। त हिन टाइम जेको आहे असां शहर वञूं था पिया। ड्राइवरिंग जेको आहे फैज़ान करे थो पियो। अॼु जेको आहे मोहरम जी जेका आहे 8 तारीख़ आहे, सुभाणे 9 आहे, ऐं ॿिए जेका आहे 10 आहे। त हिन टाइम जेको आहे मौसम मां तव्हांखे चेक कयां। हल्की हल्की जेका आहे बरसाति थी पई आहे। शहर जो जेको आहे मज़ो वठूं था। उते जेको आहे ॾिसूं था जेको आहे कहिड़ो माहौल आहे। वधीक जेको आहे तव्हां शहर हली करे मिलूं था। ॿार जेको आहे बरसाति खे जेको आहे इंजॉय कंदा आहिनि। दोस्तों शहर में पता अञा बि जेको आहे हल्की हल्की जेका आहे बरसाति हले थी पई। स्लोली स्लोली जेका आहे बरसाति जारी आहे।
फातो पैदान फातो ही कटे यार हेडो कट पैदान जो है ड्राइवरिंग जो है चेंज करे हो भाई गाड़ी जो मां कढी करे तो मां को जो ना हल्दी शोर में और जो रेडी कोने थियो वो जो रेडी करे तो वञण के जो घंटो जो लेट आए कुछ ठीक ठाक मतलब रात रोड ते भी जो कम्युनिकेशन शॉप जो है बंद पई आहे जी कल भी नेटवर्क बंद हो अज भी जो है 8 मुहर्रम ते भी बंद है 7 ते भी बंद थियो पहिरें जो है सिर्फ 10 ते मुहर्रम ते जो है बंद थींदो हुयो पर जो है 4 ॾींहं जो है 2 ॾींहं पहिरें जो है एक्स्ट्रा जो है बंद थियो आहे फैज़ान मां ॻोल्हियूं था हाणे नंगर हा न फैज़ान जेका देख ॾिसण चढ़ंदी पई आहे पोइ पोयों कटु लॻी कोन बरसाति अचे थी पई त हिन वीडियो खे जेको आहे हिते एंड कंदासीं जेके तव्हांखे वीडियो पसंदि आई वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़